जी नाज़रीन, पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सरवाण मोहतरम अली काज़ी जेको आहे 6 डिसंबर जे हवाले सां जेको सॾु ॾिनो आहे उन जे हवाले सां सेवण बि जेको आहे सो रंगारंग बणिजी वियो आहे ऐं जेको तयारियूं जेके आहिनि से उहे ज़ोर शोर सां जारी आहिनि। अॼु जेको आहे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तयारी जे हेठि जेको आहे हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम रचायो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उहो प्रोग्राम बि ॾिसूं ऐं उन्हनि जूं तक़रीरूं ऐं जेको आहे उहो बि ॿुधूं त हू छा था चवणु चाहिनि ऐं 6 डिसंबर जे हवाले सां हू जेको आहे केतिरियूं तयारियुनि में मसरूफ़ आहिनि। असां ही जेको अॼु प्रोग्राम आहे उहो ॿारनि में अवेयरनेस पैदा करण लाइ कयो आहे। हीउ जेको असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे, असां उनखे मल्हाइण जूं तमामु भरपूर नमूने जूं तयारियूं करे रहिया आहियूं ऐं असांजो पूरी सिंधी क़ौम खे इहो अर्ज़ु हूंदो त हिन ॾींहं खे तमामु बहितर अंदाज़ में मल्हाइनि, छाकाणि त हिन ॾींहं खे मल्हाइण जो हींअर तमामु वॾे में वॾी ज़रूरत आहे। छाकाणि त असांजे सिंध जे ॿेटनि ते, छाकाणि त असांजे सिंध जे ज़मीन ते धारियुनि जा कब्ज़ा थी रहिया आहिनि ऐं अलॻि सूबे जूं दाहूं थी रहियूं आहिनि, अलॻि सूबे ठहण जी वावेला थी रहियो आहे। तंहिं करे असां चाहींदासीं त असां पंहिंजे नंढड़े नसुल खे ॿारनि ताईं इहा शइ पुॼायूं त बाबा हीअ सिंध असांजी जिंद आहे, जिंद जान खे चइबो आहे, जान साह खां सवाइ कुझु कोन्हे को। अॻ में बि असां सकाफ़त ॾियारा मल्हाया आहिनि, पर हिन दफ़े असां टाइम न्यूज़ जे तरफ़ां जेका तयारी करे रहिया आहियूं, अॼु उनजी तयारी आहे। अॼु असांजे शागिर्दनि तमामु घणी सुठियूं तक़रीरूं कयूं ऐं असांजो इन ॾियार जो मक़सदु बि इहो आहे त हिन ॾियार जी जेका असां अवेयरनेस ॿारनि खे ॾियूं, उन्हनि खे ॿुधायूं त सिंध हिकु आहे, सिंध जिंद आहे ऐं सिंध सॼी हिकु आहे। ऐं इहा हक़ीक़त बि आहे त असां सिंध जा वारिस आहियूं ऐं असां वारिस आहियूं त असांखे हक़ पंहिंजा सभु मिलणु खपनि। तंहिंजे करे इहो जेका असां नौजवाननि ताईं जेके असांजा मुस्तक़बिल आहिनि, जेके असांजा फ्यूचर आहिनि, उन्हनि खे असां शेवा उन्हनि ते पुॼायूं था दादा सिंध जी मालिकी त असांजो हक़ु आहे। ऐं हिननि ॿेटनि जे ख़िलाफ़ु जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, सिंध सूबे जे ख़िलाफ़ु जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, त असां जेके बि सिंधी आहियूं, जेको बि गैरतमंद सिंधी आहे, असां इहो ई करणु कोन ॾींदासीं। आख़िरी दम ताईं, रत जे आख़िरी फुड़े ताईं बि असां पंहिंजे नसुलनि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदासीं त सिंध हिकु आहे। जेको कराची जेके अलॻि कयो थो वञे सिंध खां, इहो उनखे ॿियो सूबो कयो थो वञे, इहो असां कंहिं बि हालत में हिनखे नाक़रार कंदासीं। छाकाणि त कराची असांजो पंहिंजो हिकु शहरु आहे ऐं जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थी त असां सभु ॿार ऐं जेके सभु वॾा आहियूं सभु निकिरी गलियुनि में कॾहिं बि कराची खे सिंध खां अलॻि न थियणु ॾींदासीं। हीउ जेको 6 डिसंबर ते जेको प्रोग्राम रखियो वियो आहे, हीअ उन सिलसिले जी करी आहे, उन जी तयारी पिया कयूं। कराची सिंध आहे, सिंध जिंद आहे, उहो पैगाम असांखे सॼी दुनिया ताईं, इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पहुचाइणो आहे त सिंध सिंधियुनि जी आहे ऐं ॿिए कंहिंजी बि कान्हे का। उन्हनि ते हक़ु जेको आहे सो सिंधियुनि जो आहे। उन खां सवाइ जेको बि माना कुझु थिए पियो, कॾहिं गटर सियासत पई कई वञे, कॾहिं जेको आहे सो सिंध कराचीअ खे सिंध खां अलॻि करण जी कोशिशि कई पई वञे, असां उनजी मज़म्मत था कयूं। ऐं इन मौक़े ते असां अली काज़ी साहिब खे जस था ॾियूं, शाबाश था ॾियूं, जंहिं सॼी सिंध जे शऊर खे गॾु कयो ऐं ॿुधाइण जी कोशिशि कई त हीअ जेके बि माना बचो जेको आहे सिंध लाइ क़ुर्बानी ॾींदो। 6 डिसंबर ते असां ईअं सम्झो त हिकिड़ी जीअं ॿारनि खे ट्रेन कबो आहे ऐं असां इहो उत्साह हुननि में पैदा कयूं, उनखे सम्झायूं त सिंध छा आहे, कहिड़े तरीक़े सां कराची छा आहे, कराची कंहिंजी हुई, कराची ते मालिकी कंहिंजी हुई, नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे इहे सभु शयूं शागिर्दनि खे असीं सम्झायूं त जीअं उन्हनि में उहो जज़्बो पैदा थिए त सिंध केॾी अज़ीम आहे, सिंध आहे छा। त असां इंशाअल्लाह ताला सिंध हिकु अज़ीम सूबो आहे, सिंध जा माण्हू मिठा अख़लाक़ी सुठा मुहबती माण्हू आहिनि। ऐं कराची जे हवाले सां जेका अॼुकल्ह जेका थिए पई त कराची असांजी आहे ऐं त असां इन शइ खे कॾहिं बि कोन मञींदासीं त कराची इन्हनि जी आहे। त जिन माण्हुनि खे हमेशह उन्हनि माण्हुनि खे नाकामी मिलंदी जेके माण्हू कंहिंसां गद्दारी कंदा आहिनि, कंहिंसां दोखो कंदा आहिनि। ऐं असीं सिंध जा जेके असीं माण्हू आहिनि, असां उन्हनि खे कराचीअ में असां उनजी आजा कई, असां उन्हनि खे ॾुख सुख में असीं कमायासीं। अॼु जॾहिं वधी विझी ऐं वॾा थिया आहिनि त उहे वरी असांखे था चवनि हाणे इहा सिंध असांजी आहे, त इहा उनजे ख़्वाबु आहे ऐं इहो ख़्वाबु असां उन्हनि खे कॾहिं पूरो करणु कोन ॾींदासीं।
हुननि इहो चयो आहे त कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे ऐं कराची जेको आहे सिंध असांजी माउ आहे ऐं कराची बि असांजी सिंध में आहे ऐं सिंध खे ई जेको आहे सो उजागर करण लाइ अली काज़ी खे असां जस था ॾियूं ऐं इनशाला वचन वरजायो आहे त 6 डिसंबर ते जेको असां भरपूर रैली कढंदासीं। कैमरामैन मुबशर सोलंकी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।